नाज़रीन, जीअं जीअं सक़ाफ़ती ॾियारो वेझो अची रहियो आहे तीअं बदीन जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि स्कूलनि में सक़ाफ़ती रंग निखरी निर्वार थी पिया आहिनि। 2 डिसंबर क़ौमी ॾींहुं करे मल्हाइण लाइ जिते सिंध वासी बेताब ऐं बेचैन आहिनि, उते वरी उस्तादनि ऐं शागिर्दनि में वॾो जोश ऐं जज़्बो नज़र अची रहियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल बदीन इंतिज़ामिया तरफ़ां पिणु हिकु सक़ाफ़ती प्रोग्राम रखियो वियो, जिते स्कूल जे शागिर्दनि पंहिंजे क़ौमी लिबास, टोपियूं, अजरकूं पाए क़ौमी गीतनि ते मन खे मोहींदड़ डांसूं करे उस्तादनि खां ख़ूब दाद माणी। पंहिंजे सिंधी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ टेबलोस पिणु पेश कया। उन मौक़े ते गवर्नमेंट हाई स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पंहिंजे ख़िताब में चयो त सिंध जी सक़ाफ़त 5000 साल पुराणी सक़ाफ़त आहे, जेका कॾहिं बि विसारे नथा सघूं। सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ हर माण्हू पंहिंजी सिंध जी सक़ाफ़त खे मल्हाइण लाइ 2 डिसंबर उन ॾींहं लाइ बेचैन बेताब रहे थो। उन हवाले सां गवर्नमेंट हाई स्कूल में बि हिकु सक़ाफ़ती रंगारंगी तक़रीब रखी वई हुई त जीअं 2 डिसंबर खे मल्हाइण लाइ अॼु खां ई शुरूआत करे सघूं। अली मोहम्मद शाहानी, मीडिया दा HD न्यूज़ बदीन।